वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम के बे हिस्से में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु कराची में सिंध सरकार पारां पिंक बस सर्विस के ॿिनि वधीक रूट्स जो जेको आहे उहो इफ़्तिताह कयो वियो आहे। पीपल्स पार्टी की लेडीज़ विंग जी जेकी मरकज़ी सदर आहे फरियाल टालपुर साहिबा उन्हनि इन ॿिनि रूट्स जो इफ़्तिताह कयो आहे ऐं गॾोगॾु सिंध सरकार पारां 2 महीननि लाइ औरतुनि जे लाइ जेकी सफ़री सहूलियतूं आहिनि उहो मुफ़्त ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। ऐं इन में जेके ॾिसो वञे त जेके सिक्योरिटी जे हवाले सां ई औरतुनि जे लाइ इलाही महफ़ूज़ प्रोजेक्ट आहे ऐं ॿुधायो पियो वञे त वधीक बि शहरनि में इनखे अॻिते हलायो वेंदो ऐं हिन में जेके कंडक्टर ऐं ड्राइवर आहिनि उहे औरतूं हूंदियूं ऐं गॾोगॾु हिन में मर्द सवार न थी सघंदा। हीउ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मख़सूस औरतुनि जो प्रोजेक्ट आहे। पाण इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं असां सां हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहिनि कराची मां ब्यूरो चीफ धरती टीवी शबीर लाशारी साहब। शबीर साहब वॾी महिरबानी, मां प्रोग्राम में वक़्तु ॾिनो। जी जी सनाला वॾी महिरबानी। शबीर साहब, अॼु इफ़्तिताह थियो आहे पिंक बस सर्विस जे वधीक 2 रूटनि जो। इहो रूट्स कहिड़ा कहिड़ा आहिनि, किथां खां केसि ताईं वेंदा ऐं टोटल केतिरियूं बसूं आहिनि जिन जो वाधारो थियो आहे हिन प्रोजेक्ट में? जी बिल्कुल सनाला पीपल्स बस सर्विस जेका फेब्रुआरी 2023 में शुरू थी हुई ऐं उन खां पोइ जेको आहे पीपल्स बस सर्विस सां ई लाॻापियल हुन जो हिकिड़ो कंपोनेंट आहे पिंक बस सर्विस जेका ख़ासि औरतुनि लाइ सिंध सरकार जे ट्रांसपोर्ट खाते पारां शुरू कई हुई हुई। पहिरें मरहले में 3 रूट जेके आहिनि कराची शहर अंदरि उहे शुरू कया विया हुआ ऐं अॼु वधीक उन्हनि पिंक बस सर्विस जे 2 रूट्स जेको आहे वो इज़ाफ़ो कयो वियो आहे। जीअं मां इंट्रो में ॿुधायो त हीअ इफ़्तिताही तक़रीब जेका आहे उहा पहिरें हाल में थी जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मर्कज़ी सदर ऐं MPA फरियाल टालपुर साहिबा इन 2 रूट्स जेको आहे इफ़्तिताह कयो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे टोटल कराची में पिंक बस सर्विस जा जेके आहिनि उहे 5 रूट थिया ऐं टोटल जेको बसनि जो तइदाद आहे उहो 28 आहे। पहिरियों जेको रूट आहे उहो मॉडल काबुल टू टावर, ॿियो रूट जेको आहे पिंक बस जो उहो पावर हाउस चौरंगी खां इंडस हॉस्पिटल चौरंगी नंबर 5 ताईं आहे ऐं टियों रूट जेको आहे उहो नुमाइश चौरंगी खां इब्राहिम नेदरी ताईं। उनखां अलावा चौथों रूट जेको आहे पावर हाउस खां नासिर जंप ताईं ऐं उनखां अलावा 5जों रूट जेको आहे गुलशन हदीद खां टावर ताईं। ऐं उहे रूट्स आहिनि जेके 40 किलोमीटर जेके आहिनि उहे डिघा रूट्स आहिनि ऐं ख़ासि तौर ते उहे औरतूं जेके मुख़्तलिफ़ ऑफिसिस में नौकरी कनि थियूं, नौकरी पेशा जेके औरतूं आहिनि उन्हनि लाइ तमामु ई अहम प्रोजेक्ट आहे। जीअं मां ॿुधायो आहे अॼु 2 रूट्स जेको इज़ाफ़ो करण खां पोइ हाणे पिंक बस सर्विस जा जेके आहिनि उहे कराची शहर अंदरि टोटल 5 रूट थिया ऐं बसनि जो जेको तइदाद आहे उहो 28 थियो आहे। जी अच्छा शबीर, इहो ॿुधाए थो छा सिंध सरकार सोचे पई त जीअं रेड बस 2 शहरनि में आहे, छा पिंक सर्विस जो सिलसिलो बि हैदराबाद ऐं कराची खां पोइ अॻिते वधायो वेंदो? बिल्कुल सनाला, ही शुरू में जी मां तव्हांखे ॿुधायो त सिर्फ़ु कराची ताईं महदूद ही मनसूबो हुयो, जंहिंखां पोइ पीपल्स पार्टी जी सिंध सरकार आहिस्ता आहिस्ता फेज़ बाय फेज़ जेको आहे उनखे जेको आहे कराची खां ॿाहिरि बि वधायो आहे। सभ खां पहिरियां हैदराबाद ऐं सखर में ही सर्विस जेका आहे पीपल्स बस सर्विस उहा शुरू कई हुई। उनखां पोइ लाड़काने में बि शुरू थी आहे। कल ॾींहुं जेको आहे मीरपुर ख़ास में बि पीपल्स बस सर्विस जेका आहे उहा शुरू थी आहे। सिंध सरकार जो इहो मनसूबो आहे त हर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जे अंदरि इंट्रा बस सर्विस जेका आहे उन तहत ही जेका बस सर्विस आहे उहा हर ज़िले जे माण्हुनि खे उनजी सर्विस जेका आहे उहा मुहैया कई। उन सां गॾोगॾु यकीनन हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास इहे जेके डिविज़नल हेडक्वार्टर शहर आहिनि और उते बि औरतुनि जी सहूलियत लाइ पिंक बस सर्विस जेका आहे उहा ज़रूरी आहे ऐं उहा शुरू करे सघिजे थी। उन ते सिंध सरकार बिल्कुलु सोचे रही आहे। ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी अमां इन हवाले सां असांखे आगाह कयो। नाज़रीन, शबीर लाशारी पिंक बस जे रूट्स जे हवाले सां असांखे ॿुधायो त पिंक जेके बस जा जेके रूट्स आहिनि उहे किथां खां किथे हलंदा। जेके 2 रूट्स जेके आहिनि उन्हनि जो इफ़्तिताह थियो आहे। उन खां पोइ कराचीअ में हिन वक़्तु जेको आहे उहे 5 रूट आहिनि ऐं लॻभॻि 29 जेके आहिनि उहे पिंक बसूं आहिनि जेके मख़सूस तौर औरतुनि जे हवाले आहिनि ऐं उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु औरतूं महफ़ूज़ तरीक़े सां सफ़र करे सघंदियूं ऐं उहे हिन वक़्तु करे रहियूं आहिनि। पाण इन ई हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। पीपल्स पार्टी जी MP आहिनि मैडम सादिया जावेद साहिबा, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे ऐं उन्हनि खां असां पुछंदासीं त पीपल्स पार्टी वधीक छा पई सोचे औरतुनि जे हवाले सां, औरतुनि जे वुमन एम्पावरमेंट जे हवाले सां। छा सिंध जे 2 शहरनि में बि अहिड़ा प्रोजेक्ट शुरू कया पिया वञनि या बलोचिस्तान में बि पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे? छा बलोचिस्तान में बि जेको आहे उहो पीपल्स पार्टी सोचे पई इन तरह जा प्रोजेक्ट्स ऐं वधीक औरतुनि खे रोज़गार जे हवाले सां कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी जे मंशूर में शामिल आहिनि? असांखे जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जे MPA जावेद
सादिया जावेद साहिबा। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम सलाम। मैडम थैंक यू सो मच फॉर योर टाइम। मैडम आज पीपल्स पार्टी की तरफ से एक बहुत ज़बरदस्त कदम लिया गया है औरतों के हवाले से, और भी कोई इक़दामात हैं जो हमें देखने को मिलेंगे औरतों के हवाले से? हाँ जी, इंशाल्लाह। ये तो जो हमारे मंशूर का और बीबी शहीद का जो ख़वातीन की तरफ कमिटमेंट था, उसी रोड मैप को लेके पाकिस्तान पीपल्स पार्टी की मौजूदा क़यादत यानी कि चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब और मैडम फरियाल तालपुर साहब और प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब चल रहे हैं। पीपल्स पार्टी वो वाहिद पॉलिटिकल पार्टी है जिसने हमेशा ख़वातीन के लिए इनिशिएटिव लिया है। बीबी शहीद जब प्राइम मिनिस्टर बनी तो विमेन पुलिस स्टेशन, विमेन बैंक, और उसके बाद जब प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब प्रेसिडेंट बने तो BISP का प्रोग्राम, और इस वक्त जो लाखों की तादाद में सैलाब की वजह से, बारिशों की वजह से बरसात हुई थी और वो हुआ, घर लोगों के तबाह हुए, तो जो घर दिए जा रहे हैं बना के वो भी ख़वातीन के ही नाम पे हम दे रहे हैं। और इससे पहले पिछले दौर में 12 एकड़ की जमीन का जो टुकड़ा वो भी ख़वातीन के नाम पे दिया था। तो पीपल्स पार्टी ने अपने हर दौर में ख़वातीन को एम्पावर करने के लिए, उनको तहफ़्फ़ुज़ का एहसास दिलाने के लिए काम किया है और मुस्तक़बिल में भी करती रहेगी। ठीक है। अच्छा मैडम, ये जो पिंक बसें जो आज शुरू की गई हैं, इसमें मज़ीद इजाफा होगा कराची के अंदर? देखिए, कराची की आबादी के एतबार से देखा जाए तो ये जो आज 19 गाड़ियां का दूसरा फ्लीट शामिल किया गया है, ये यकीनन ये कम है और इसमें मजीद इजाफा किया जाएगा और रूटों में भी इजाफा किया जाएगा, क्योंकि मेरी हजारों माएँ बहनें बेटियां कॉलेज, स्कूल और नौकरियों में काम करने के लिए घरों से निकलती हैं और उनको सफरी सहूलत देना हुकूमत की जिम्मेदारी है और हम कोशिश कर रहे हैं कि हम वो पूरा करें। अच्छा मैडम, ये जो जिस तरह से एक रेड बस का सिलसिला शुरू हुआ है पूरी सिंध में, मीरपुर खास में भी रेड बस चल रही है, सक्खर में भी चल रही है, लाड़काना में भी चल रही है, हैदराबाद में भी है, तो क्या इसी तरह पिंक बस सर्विस भी दूसरे अजला में जाएगी? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, इसका दायरा वसी किया जाएगा और इंशाल्लाह ये सूबे के दूसरे हिस्सों तक इसको फैलाया जाएगा। और आज कराची में हुआ है, इंशाल्लाह बहुत जल्द हैदराबाद में तो ये चल रही है, बाकी भी जगह इसको जो है वो किया जाए। अच्छा मैडम, औरतों के रोज़गार के हवाले से अगर हम बात करें, क्योंकि पीपल्स पार्टी ने हमेशा वुमेन एम्पावरमेंट की बात की है, औरतों के हुकूक की बात की है, और हमने देखा कि एक और जो हैं वो औरत जो हैं वो सूबाई वज़ीर भी बन गई हैं, शाहीना शेर अली साहिबा। तो औरतों के रोज़गार के हवाले से क्या प्लान्स हैं इन फ्यूचर? हमारी जो ख़वातीन हमें देख रही हैं वो क्या उम्मीदें लगाएं? नहीं जी, बिल्कुल, पीपल्स पार्टी ने हमेशा ख़वातीन के लिए इनिशिएटिव लिए हैं और आइंदा भी लेती रहेगी। और ख़वातीन के रोज़गार, आज भी जो बसें वो हुई हैं, आपको पता है कि अब उसमें ड्राइवर भी खातून होगी, कंडक्टर भी खातून होगी और सफ़र करने वाली भी खातून होगी। तो बिल्कुल रोज़गार के मज़ीद मौक़े पैदा करने के लिए ख़वातीन के लिए ख़ास तौर पर प्लानिंग हो रही है। नई मिनिस्टर साहिबा ने मेरे ख्याल से चार्ज ले लिया होगा। इंशाल्लाह बहुत जल्द आप देखेंगे सूबे में और ख़वातीन के लिए प्रोजेक्ट्स आएंगे। अच्छा मैडम, जिस तरह से थरकोल में वुमेन्स अभी काम कर रही हैं, तो सिंध के दूसरे अजला में भी बहुत सारे प्रोजेक्ट्स हैं, क्या वहाँ पे भी ख़वातीन को मौका दिया जाएगा कि वो आगे आएँ और काम करें, अपने मर्दों के शाना बशाना करें? डंपर ख़वातीन चला रही, कोई सोच सकता था कि थर की औरत डंपर चलाएगी? तो इसी तरह बाकी भी सूबों में जो है बहुत जल्द सूबे के बाकी शहरों में भी ख़वातीन के लिए इनिशिएटिव लिए जाएंगे। विमेन डेवलपमेंट की मिनिस्ट्री BISP टेक्निकल प्रोग्राम के तहत इंशाल्लाह आपको बहुत जल्द
मजीद बेहतरी नजर आए। अच्छा मैडम, मैं आपसे एक और भी कमेंट लेना चाहूँगा। बलूचिस्तान में पीपल्स पार्टी की गवर्नमेंट है, जिस तरह सिंध में पीपल्स पार्टी ख़वातीन के लिए काम कर रही है, तो क्या बलूचिस्तान की ख़वातीन भी बलूचिस्तान की ख़वातीन के लिए भी इस तरह के काम होगा कि वहाँ भी इस तरह के मंसूबे शुरू होंगे? जी बिल्कुल। जो विजन सूबा सिंध के लिए है वो विजन पूरे पाकिस्तान के लिए है, चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी का बिलावल भुट्टो ज़रदारी साहब का। इंशाल्लाह आप बहुत जल्द देखेंगे कि वहाँ भी ख़वातीन के लिए बलूचिस्तान में वो किया जाएगा, इनिशिएटिव लिए जाएंगे, क्योंकि चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी का वो है एक औरतों की तरफ खुसूसी वो है। और जाहिर सी बात है शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेरे आप इस मुल्क की ख़वातीन के लिए एक मशले राह थी और हैं। तो जाहिर सी बात है जो उन्होंने ख़वातीन के लिए, पाकिस्तान की ख़वातीन के लिए ख्वाब देखा है, उसको पूरा किया जाएगा। ठीक है, बहुत शुक्रिया मैडम सादिया साहिबा, आपने प्रोग्राम में हमें ज्वाइन किया। नाज़रीन, पीपल्स पार्टी जी MPA सादिया जावेद जी वहाँ ॻाल्हि ॿोल ॿुधी। अॼु कराची में पिंक बस सर्विस जे ॿिनि रूट्स में इज़ाफ़ो कयो वियो आहे ऐं उनजो इफ़्तिताह थियो आहे। ऐं इहो जेको बस सर्विस आहे उहा जेको आहे उहा औरतुनि खे मुफ़्त सहूलियत फ़राहम कंदी। नाज़रीन, प्रोग्राम इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।